अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन ते। पाकिस्तानी रुपए में साह पइजी वियो। इंटरबैंक में डॉलर जी क़ीमत में हिक ई ॾींहं में वधीक 5 रुपयनि जी वॾी लात। अमेरिकी डॉलर 216 रुपया 50 पैसनि जो थी वियो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में भी कारोबार में तेजी। हैंड रेट इंडेक्स में 154 पॉइंट्स की वाध थी वई। सुद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त मुल्की इदारनि ख़िलाफ़ नाकारे मुहिम ते PTI कारकुननि ई इमरान ख़ान खां नाराज़ थी विया आहिनि। इमरान ख़ान ई पंहिंजे चीफ ऑफ स्टाफ खे ज़हरीले मवाद सां भरियल स्क्रिप्ट टीवीअ ते पढ़ण लाइ हथ में ॾिनो। इमरान ख़ान सदर स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर खां आइन शिकनी कराई। 34 परॾेही इदारनि खां गैर कानूनी फंड वरिता। मुल्की इदारनि ख़िलाफ़ साज़िश कंदड़ कानून जी पकड़ खां बची नथो सघे। जो घिनौनी साजिश इमरान खान इस वक्त इस मुल्क के इदारों के खिलाफ, इस मुल्क के खिलाफ और इस मुल्क की आवाम के खिलाफ कर रहा है, वो फंदा बहुत जल्द इमरान खान के गले में आने वाला है। बांग्लादेश का मिसाल दिया, ये फिर इमरान खान किस तरफ जा रहा है। और इमरान खान जो कि जब से इक़्तिदार से गया है, जितने भी उसके बयानात थे वो मुल्क के खिलाफ, मुल्क की सालमियत के खिलाफ और मुल्क के इदारों के खिलाफ मुसलसल बयानिया उसका चल रहा है। कल बांग्लादेश की मिसाल देने की क्या जरूरत थी, क्या जाहिर करना चाहते, उसने क्या कहा कि बांग्लादेश इस तरह टूट गया और मुल्क 2 हिस्से हो गए। इमरान खान को हम बताना चाहते हैं, कान खोल के सुन लो, पाकिस्तान की आवाम तुम्हारे घिनौनी साजिशें, जिनके कहने में तुम साजिशें कर रहे हो, जो पस मंजर में तुम्हें जिन लोगों से सपोर्ट है, जिन ममालिक से सपोर्ट है, किसी भी सूरत में कामयाब होने नहीं देंगे। कानून जो फाहो इमरान खान जी गिचे में पवण वारो आहे। फॉरेन फंडिंग जी चोरी झलजण बाद इमरान खान मुल्क खे टोड़ण ऐं ॾफेड़ पखेड़ जी साज़िश करे रहियो आहे। कंहिंजे इशारे ते इहो सभु थी रहियो आहे, उन जी जांच थियणु घुर्जे। डॉक्टर इसरार ऐं हकीम सईद इमरान खे यहूदी एजेंट करार ॾेई चुका आहिनि। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त आसिफ ज़रदारी ऐं यूसुफ रज़ा गीलानी ख़िलाफ़ तोशाखाना जा केस दाख़िल थी वञनि था, पर इमरान खान ख़िलाफ़ केस दाख़िल नथा थियनि। फॉरेन फंडिंग में ॾोही साबित थियण बावजूद इमरान खे सज़ा ॾिनी वई। तालिबान खां डिॼाइण जी कोशिश कंदड़ इमरान खान जो असल चेहरो अवाम ॾिसी वरितो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं उबरे सदर आसिफ अली ज़रदारी विच में टेलीफोनिक राब्तो। मुल्क जी सियासी सूरतहाल ते मुशावरत। शहबाज गिल जी गिरफ़्तारीअ खां पोइ पैदा थियल सूरतहाल ते बि ॻाल्हियूं। टेलीफोनिक राब्ते में वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त रियासती क़ौमी इदारनि जी मज़बूती अंटर आहे। इमरान खान जो नज़रियो इदारनि खे पंहिंजे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमाल करणु आहे। पाकिस्तान जूं फ़ौजूं पाकिस्तान ते तनक़ीद बिल्कुल भी बर्दाश्त न कंदियूं। IMF जो अञा बि डू मोर जो मुतालबो। वापारियुनि तां फिक्स टैक्स ख़त्म करण बाद ॿियनि शोबनि मां 30 अरब रुपया उगाइण लाइ ऑर्डिनेंस जारी करण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिब टेक्सटाइल, खंड, सिगरेट ऐं भाण ते वधीक टैक्स लॻाया वेंदा। FBR तजवीज़ुनि खे हतमी शिकिल ॾेई छॾी। 24 अगस्त ऐं नवां टैक्स लागू थियण जो इम्कान। ज़रियनि मूजिब IMF खे मुतमिन करण लाइ मुख़्तलिफ़ शोबनि में वाधू टैक्स लॻाया पिया वञनि, जंहिं बाद IMF सां LOI मुआहिदे ते सहिन जा इम्कान आहिनि। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सरकारी दौरे ते बरतानिया पहुची वियो। ISPR मूजिब जनरल कमर जावेद बाजवा रॉयल मिलिट्री अकेडमी जे पासिंग आउट परेड में ख़ुसूसी मेहमान तौर शिरकत कंदो। जनरल कमर जावेद बाजवा बरतानिया जे फ़ौजी क़यादत सां भी मुलाक़ातूं कंदो।
1973 ईस्वी जो आइन सभिनी शहरनि खे बुनियादी हक़ ॾियण जी ज़मानत ॾिए थो। पाकिस्तान ठाहिण में गैर मुस्लिम शख्सियतनि बि कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो साथ ॾिनो हो। अक़लियती बिरादरी जे ॾिहाड़े ते पंहिंजे जारी कयल पैगाम में आसिफ अली ज़रदारी चयो आहे त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो अक़लियती बिरादरीअ जे सियासी समाजी ऐं मुआशी ऐं जमहूरी हक़नि जो दिफ़ा कयो हुयो। पाकिस्तान अक़लियती बिरादरीअ लाइ महफ़ूज़ मुल्क आहे। अक़लियतुनि जो बि मुल्क ते ओतिरो हक़ आहे जेतिरो ॿियनि शहरनि जो आहे। अमेरिकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम जे मज़ार क़ाइद ते हाज़िरी गुलनि जी चादर चाढ़े भेटा पेश कई। पाक नेवीअ जे दस्ते पारां अमेरिकी सफ़ीर जी शानदार आजियां कई वई। डोनाल्ड ब्लूम महिमान वारे किताब में पंहिंजा तासरात बि लिखिया। डोनाल्ड ब्लूम खे मज़ार जी तारीख़ बाबति बि आगाही ॾिनी वई। सिंध समेत समूरे मुल्क में चौमासे बरसातुनि जो सिलसिलो जारी। खैबर पख्तूनख्वा, पंजाब, कश्मीर, गिलगित बल्तिस्तान ऐं बलूचिस्तान में गजगोड़ सां बरसात थींदी। इस्लामाबाद में तूफ़ानी बरसात सबबि रोडनि रस्तनि ते गोॾे जिलो पाणी भीजी वियो। कराची में बि अॼु गजगोड़ ऐं तेज़ हवाउनि सां मींहुं पवंदो। कराची में इंटरमीडिएट जा अॼु रिथियल पेपर 22 अगस्त ताईं मुलतवी। बरसात जो सिलसिलो 14 अगस्त ताईं जारी रहंदो। हैदराबाद जे गरीबाबाद वारे इलाक़े में घर खे बाहि लॻण करे फौत थियलनि जो अंग वधी 4 थी वियो। फौतियुनि में पैरा मेडिकल एसोसिएशन जे जनरल सेक्रेटरी जो वालिदा ऐं भेण शामिल। चइनी फौतियुनि जा लाश कराचीअ खां हैदराबाद मुंतक़िल। गुज़िरियल ॾींहुं रद बचाव दौरान चुल्ह मां बाहि लॻण जे वाक़े में 13 ॼणा सड़ी ज़ख़्मी थी पिया हुआ। अमेरिका जे क़ौमी सलामती जे मुआविन जॉन बोल्टन जे क़त्ल जी साज़िश में मुलविस ईरानी शहरीअ ते फ़र्द जुर्म लागू। अमेरिकी मीडिया मूजिब जाबदार शहरामपुर साफ़ी पासदारनि इनक़लाब जो मेंबर आहे ऐं जनरल क़ासिम सुलेमानी जो बदिलो वठण लाइ जॉन बोल्टन जे क़त्ल जी प्लानिंग कई ऐं कुझु माण्हुनि खे $3 लख ॾियण जी बि कोशिश कई हुई। यारो नासी जिस्ता मौला। पाकिस्तान जी महांगी ऐं एक्शन सां भरपूर फिल्म दी लेजेंड ऑफ मौला जट जी रिलीज़ थियण जी तारीख़ सां गॾु फिल्म जो टीज़र जारी। फिल्म 18 अक्टूबर ते रिलीज़ कई वेंदी।